अस्सलाम वालेकुम। आउं आहियां शेख सरफराज़। जीअं त अब्दुल फ़ताह ओडे साहब वटि असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। मूंखे ख़बर पई त साईं जिन जी तबियत तमामु जेको आहे सो नासाज़ थी चुकी आहे ऐं जेका असांखे दोस्तनि ॿुधायो त साईं जी दिलि जेका आहे सिर्फ़ु 25% कमु थी करे, जंहिंजे करे तक़रीबन 7-8 महीननि खां साईं जिन बीमारी जे बिस्तरे ते आहिनि। साईं जिन पंहिंजी ज़िंदगीअ जा 14 साल साफ़ त गिना आहिनि ऐं तमामु हिकु बहितरीनु साफ़ ई रही चुका आहिनि। अॼु साईं जिन खां इहो पुछंदासीं त साईं तव्हांजी 7-8 महीननि खां तव्हां बीमारी जे बिस्तरे ते आहियो, त तव्हां इहो गुज़र सफ़र कीअं थो थिए? यकीननि तव्हां ई कमाइण वारा हुयो त ॾाढी ॾुखियो तव्हांजो जान गुज़रंदो हूंदो। त तव्हांखे किन किन शयुनि जी ज़रूरत आहे ऐं तव्हांखे इलाज लाइ डॉक्टरनि छा चयो आहे, त पंहिंजी ज़ुबानी असांजे दोस्तनि खे ॿुधायो त जीअं उहे जेके असांजा हुक्मरान आहिनि त तव्हां सां ताउन करे सघनि ऐं जेको आहे तव्हांजे जीअं हेल्थ कार्ड थी वियो उन मुतलिक़ तव्हांजो थी वञे, जीअं तव्हां पाण जेको आहे सो पंहिंजो इलाजु कराए सघो। सर मूंखे जेको आहे सो 14 मार्च ते जेको आहे दिलि जो अटैक थियो हो ऐं मूंखे NICU में खणी आहे, बेहोश हुयुमि, बिजली छाटा वग़ैरह मूंखे ॾिनऊं। उते भाऊ मुर्तज़ा करोड़ो साहब, भाऊ नवीद लाड़क जा लख अहसान जेको हो उते NICU पहुता, बि संगत पहुती जो मुंहिंजी सार संभाल थी, न त उन वक़्तु मां तक़रीबन माने खणी चल त पूरो हुयुसि। पोइ उनखां पोइ डॉक्टरनि चयो त भई हिन जी दिलि जेका आहे सो 25% कमु थी करे। हाणे 25% मुंहिंजी दिलि कमु थी करे 6-7 महीनो मां इलाज ते हलां थो ऐं जेको आहे सो डॉक्टर जगत आहे उते NICU में आहे, उनखां मां ॾेखारींदो आहियां, उहो ई मुंहिंजो इलाजु वग़ैरह करे थो। डॉक्टर सिकंदर शेख सां बि मिलियोसि, उन बि माना इन ॾींहुं लाइ चयो त इन खां तव्हां इलाजु वठो। हाणे ॾींहों ॾींहुं मां जेको वज़न जो लूज़ थो कंदो वञा। हाणे ज़ाहिर आहे मूंखे 7 महीनो आहे तक़रीबन मां हिन बिस्तरे ते हुतो वधि 15 ॾींहं 20 ॾींहं वेंदो आहियां, डॉक्टर खां चेकअप कराईंदो आहियां, उहो दवा लिखी ॾींदो आहे, उहा अची वरी मां कंदो आहियां। भाऊ नवीद लाड़क खे, भाऊ मुर्तज़ा करोड़ो खे शाबाश आहे, मूंखे दवा वग़ैरह वठी ॾींदा आहिनि, हिन ते बिस्तर ते पियल आहिनि। मां हुकूमत खां पुछां थो त भई मां साफ़ ई आहियां, लाड़काना प्रेस क्लब जो मेंबर आहियां, लाड़काना यूनियन ऑफ जनरल जो जॉइंट सेक्रेटरी आहियां, अॻु में जेको आहे सो लाड़काना यूनियन ऑफ जनरल्स जो जेको आहे मां मेंबर रही चुको आहियां ऐं मुख़्तलिफ़ न्यूज़ चैनलनि सां पंहिंजी वाबस्तगी रही आहे। हाणे असांखे ॿियो कुझु न, हाणे 2 साल अॻु बरसाति में मुंहिंजी जॻह जेको आहे सो किरी पट पइजी वई जुमे गम ॻोठ में, ऐं जेका आहे सो यूनियन काउंसिल बि जुमे अॻ में। हाणे उते जेको आहे सो सर्वे बि थी वई आहे, पर न मुंहिंजी जॻह उते आई आहे, न मुंहिंजे भाउ जे नाले सां माना पेमेंट आई आहे, ॿिए सभिनी जूं जॻहियूं ठही वयूं आहिनि। ॿियो असांखे आहे त भई घटि में घटि असां साफ़ थियूं, भला मां कंहिंजे अॻियां हथु टंगियां त मूंखे राशन वठी ॾियो या ॿियो कुझु ॾियो। मुंहिंजा पढ़िया लिखा पुट आहिनि, मुंहिंजी हुकूमत खे अपील आहे त भई ख़ुदा असां साफ़ जेके सम्झो था, घटि में घटि पढ़िया लिखिया वधीक आहिनि, पर तव्हां उन्हनि खे हिकिड़ी पटे वारी नौकिरी ॾियो त घटि में घटि हिकिड़ी बाइज़त तरीक़े सां महीने में का पेमेंट अचे। ॿियो इहो आहे त भई हिते हेल्थ कार्ड जे लाइ मां प्राइम मिनिस्टर जे लाइ जेको आहे सो एप्लीकेशन हुई उहा असां जमा कराई आहे, ॿियनि जा अची विया आहिनि, उते बि मुंहिंजी माना हेल्थ कार्ड बि लाइ प्राइम मिनिस्टर तरफ़ां न मिलियो। भई असांखे जेको राइट आहे मुंहिंजो इंफॉर्मेशन जे वज़ीर खे आहे, सूबाई खे बि ऐं वफ़ाक़ी बि, त भई ख़ुदा रा घटि में घटि एतिरो असांखे कयो त हेल्थ कार्ड जो त मां घटि में घटि पंहिंजो इलाजु त करायां। हाणे तव्हां मुंहिंजी कंडीशन ॾिसो पहिरियों कीअं हुई उन वक़्तु 14 मार्च ते, हाणे जेको आहे सो अॼु चए असां बीठा आहियूं सेप्टेंबर जे 14 तारीख़, त हिन वक़्तु मां ॾींहों ॾींहुं वज़न लूज़ थो कंदो वञा। हिकु बिस्तर ते वेही सुम्ही तकलीफ़ में आहे, कॾहिं 15 क़दम घुमी थो सघां, कॾहिं जेको आहे सो मां 5 क़दम बि नथो घुमी सघां। हाणे मां काॾे वञा, मुंहिंजे कहिड़ा मसवाड़ वारी जाइ में मां हिन वक़्तु रहां थो पियो, ऐं जेको आहे सो मां 10 मुंहिंजे घर में जेको फ़र्द आहिनि जंहिंजा जो कफ़ालत माना कयां थो पियो। त हाणे इहे कंडीशनूं, असांखे ॿियो कुझु न, जेको असांजो राइट आहे वक़्तु हुकूमत खां मां अपील थो कयां, असां बि त कुझु नथा घुरूं। इहो जेकॾहिं मुंहिंजी सरकार जॻह मिले थी पई हुकूमत सिंध तरफ़ां, बोर्डनि में ॾेई वयूं आहिनि, तव्हां मुंहिंजे सर्वे बि थियल आहे, उहो ॾियो त मां जॻह ठाहिरायां। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे बचिड़े खे पटे वारी नौकिरी वठी ॾींदव, अलाह ताला तव्हांखे ख़ुशि कंदो, घटि में घटि मुंहिंजे साफ़ी जे घर में घटि में घटि रोज़ी। 14 साल मां मेन सैटेलाइट चैनलनि में कमु कयो आहे, मेन चैनल ते कमु कयो आहे, ऐं पंहिंजी हिकिड़ी सहाफ़त जे लाइ हिकिड़ो सुठो किरदारु रहियो आहे। जंहिं बि जिते बि असांखे सॾु कयो आहे, गर्मी हुजे सर्दी हुजे सावणी हुजे, असां उन्हनि वटि पहुता, उन्हनि खे कवरेज ॾिनी आहे, जेको असांजो हक़ बि आहे, हुननि जो हक़ बि आहे ऐं असांजो फ़र्ज़ु बि आहे। त हिन वक़्तु असां घटि में घटि असां हुकूमत वक़्त खे था चऊं त असांखे ख़ुदा रा टे असांजी नंढड़ी असांजी गुज़ारिश आहे, मुंहिंजूं घटि में घटि इहे पूरियूं कयूं त घटि में घटि मां ॿिए जे अॻियां सभु टंगे हथु त न खणी बीहां त मूंखे राशन वठी ॾियो, राशन खपी वञे त वरी मां जेको आहे महीने में वरी बि इंतज़ारु कयां। घटि में घटि मुंहिंजो पुटड़ो लॻल हूंदो रोज़ीअ सां, घटि में घटि उहा ईंदी त घटि में घटि मूंखे असांजे घर जो गुज़र बसर थींदो, को सरकारी नौकिरी त हूंदी, मूंखे हेल्थ कार्ड हूंदो, मां कंहिंखे छो चवां।
पाण कंहिंखे इलाजु करायां कंहिं अस्पताल में? साईं जिन जो आला क़यादत खे इहा ई अपील आहे त मूंखे ॿियो कुझु न खपे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको मुंहिंजो हक़ु आहे मूंखे उहो खपे। जिते तव्हां ॿियनि मुस्तहक़नि जा बि घर ठाराए था ॾियो त यकीननि हीउ बि हिकु तव्हांजे साम्हूं अखियुनि ॾिठो मुस्तहक़ आहे, हिन जो बि तव्हां जुगो जेको आहे ठारायो। उन खां बाद में जेको साईं जिन चवनि पिया त हेल्थ कार्ड पूरे पाकिस्तान जे अवाम खे मिले थो पियो, पर साईं बि साईं जिन जो बि जेको हक़ु आहे साफ़त जे हवाले सां उन्हनि खे बि हेल्थ कार्ड खपे, जीअं पंहिंजो जेको आहे सो इलाजु सही करे सघनि। उन खां बाद में साईं जिन चवनि था त मुंहिंजो बचिड़ो पढ़ियलु लिखियलु आहे, उनखे ॿी का न त पटियाली नौकिरी ॾिनी वञे, त जीअं सरकारी नौकिरी, त जीअं हू जेको पंहिंजो पेट गुज़ारो करे सघनि। असां वरी बि हिकु दफ़ो आला क़यादत खे अपील कंदासीं त अहिड़नि मिसकिननि जी सार लओ जिन जो हक़ु बि आहे। असां वधीक दोस्तनि खे चवंदासीं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं हीअ आवाज़ु आला क़यादत ताईं पहुची सघे। वॾी महिरबानी।